أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والذين يحاجون في الله من بعد ما استجيب له حجتهم داحضة عند ربهم وعليهم غضب ولهم عذاب شديد الله الذي أنزل الكتاب بالحق والميزان وما يدريك لعل الساعة قريب يستعجل بها الذين لا يؤمنون بها والذين آمنوا مشفقون منها ويعلمون أنها الحق ألا إن الذين يمارون في الساعة لفي ضلال بعيد ऐं उहे माण्हू जेके अल्लाह जे बारे में यानी अल्लाह जे दीन जे बारे में झेड़ा विझनि था इन ॻाल्हि खां पोइ जो उनखे मञियो वियो उन्हनि जो झेड़ो उन्हनि जे परवरदिगार वटि बातिल आहे ऐं उन्हनि जे मथां ग़ज़ब आहे ऐं उन्हनि जे लाइ सख़्त अज़ाब आहे अल्लाह ई उहो आहे जंहिं किताब खे नाज़िल कयो सचे दीन सां ऐं इंसाफ़ सां ऐं इंसाफ़ खे नाज़िल कयो वमा युद्रीक शायदि तव्हांखे कहिड़ी ख़बर शायदि क़यामत वेझी हुजे उन क़यामत जी जल्दी मचाइनि था तकड़ कनि था उन क़यामत जी उहे माण्हू जेके उन ते ईमान नथा आणनि ऐं उहे माण्हू जिन ईमान आंदो आहे उहे उन खां डिॼनि था ऐं इन ॻाल्हि खे जो अक़ीदो रखनि था त बेशक उहा हक़ आहे ख़बरदार रहो ख़ूब ध्यान सां ॿुधो बेशक उहे माण्हू जेके क़यामत जे बारे में झेड़ा विझनि था उहे गुमराहीअ में परे वञी पिया आहिनि हिननि आयतुनि खां पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन दीन हक़ जे बारे में जी दावत ॾिनी सभिनी खे दीन हक़ उहो आहे जेको सभिनी नबियनि सगोरनि जो मुतफ़क़ अलैह दीन आहे यानी जंहिंमें तौहीद आहे रिसालत आहे आख़िरत आहे इहा अहिड़ी शइ आहे जंहिंमें कंहिं बि नबी जो को इख़्तिलाफ़ कोन्हे सभई शरीयतूं सभई नबी इन ते मुतफ़िक़ आहिनि ऐं उन खां अलावा बि बाज़ ॻाल्हियूं बयान थियूं हुयूं हाणे हिते अल्लाह ताला फरमाए पियो त इहा हुज्जत ताम थी चुकी आहे इन हुज्जत जे मुकम्मल थियण खां पोइ दलील साबित थियण खां पोइ बि के माण्हू आहिनि जेके झेड़ा विझनि था मसलन यहूदो नसारा ईअं चयो त असांजो जेको किताब आहे ऐं असांजो जेको नबी आहे उहो तव्हांजे नबीअ खां पहिरीं आहे ऐं तव्हांजे किताब खां पहिरीं इन करे तव्हांजे किताब खां असांजो किताब तव्हांजे नबीअ खां असांजो नबी अफ़ज़ल आहे ऐं मुशरिकीन मक्का हिकिड़ी रिवायत में अचे थो त उहे पंहिंजे पाण खे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे तरफ़ मनसूब कंदा हुआ चवंदा हुआ त असां इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन ते आहियूं ऐं उहे चवंदा हुआ त इब्राहिम अलैहिस्सलाम तव्हां खां पहिरीं आहिनि लिहाज़ा उहे अफ़ज़ल आहिनि ऐं असां अफ़ज़ल दीन ते आहियूं अल्लाह ताला फरमाए पियो त इहे जेके अल्लाह जे दीन जे बारे में झेड़ो विझनि पिया इन्हनि जो जेको झेड़ो आहे उहो इन करे बातिल आहे जो इन्हनि ते हुज्जत साबित थी वई आहे छो त इन दीन खे क़बूल कयो वियो आहे ख़ुदि तव्हांजा माण्हू यहूद जा ऐं नसारा जा ऐं मुशरिकीन अरब जा समझदार माण्हू सुलझियल माण्हू जेके यानी संजीदा आहिनि वाक़ई जेको सो अकुलमंदीअ खां कमु वठनि था त उहे इन दीन खे क़बूल करे चुका आहिनि जॾहिं उन्हनि क़बूल करे छॾियो त माना त जॾहिं तव्हांजा अकुलमंद माण्हू समझदार माण्हू जेके आहिनि उहे क़बूल करे चुका आहिनि त माना सचु आहे न तॾहिं त हिननि क़बूल कयो हाणे हिननि जो उन जे बावजूदु जेको आहे सो झेड़ो करणु इहो बातिल आहे इहो ख़तमु थी वेंदो उन्हनि जे रब वटि इहो सॼो बातिल आहे ऐं इन्हनि खे जेकॾहिं इन झेड़े तां मुड़िया न ऐं इन ई झेड़े ते क़ाइमु रहिया त पोइ इन्हनि ते अल्लाह ताला जो ग़ज़ब पवंदो अल्लाह पाक जो जेको सो गुस्सो इन्हनि ते थींदो ऐं क़यामत जे ॾींहुं इन्हनि खे जे लाइ सख़्तु अज़ाब हूंदो अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त अल्लाह ताला ई उहा ज़ात आहे
जंहिं किताब खे नाज़िल फरमायो। किताब मां मुराद सभई किताब, तौरात, इंजील, ज़बूर, सहीफ़ा। बिल हक़, हक़ मां मुराद आहे दीन, दीन हक़, जंहिंजो पोयां ज़िक्र आयो, यानी अक़ाइद वग़ैरह ऐं मुतफ़क़ अलैह जेके आमाल आहिनि शरीयतुनि में उहे सभु। मीज़ान, मीज़ान मां मुराद हिते इंसाफ़ आहे, छो त मीज़ान जो लफ़्ज़ी तर्जुमो आहे साहिमी, तराज़ू, पर इहा साहिमी जेका हूंदी आहे उहा इंसाफ़ जो ज़रियो हूंदी आहे। उन जे ज़रिए सां इंसान कंहिंजो हक़ खे पूरो पुनो जेतिरो हुनजो हक़ आहे ओतिरो तोरे मापे करे उनखे ॾिए थो। त हिते आलो ज़िक्र करे, औज़ार ज़िक्र करे, ऐं उन मां मुराद उहो आहे जेको जंहिं शइ में उहो इस्तेमालु कयो वञे थो, माना इंसाफ़, इंसाफ़ खे हासिलु करणु। ऐं इन इंसाफ़ मां मुराद आहे अल्लाह जा हक़ ऐं अल्लाह जे बंदनि जा हक़। यानी जंहिं क़ुर पाक में अल्लाह रब्बुल आलमीन इन अल्लाह जे हक़नि खे ऐं अल्लाह जे बंदनि जे हक़नि खे बयानु कयो, इहो क़ुर बि अल्लाह नाज़िल कयो। ऐं ही जेके काफ़िर आहिनि उहे इनकार जे करे ऐं मज़ाक उॾाइण जे तौर ते हू तव्हां खां पुछनि था त भई क़यामत कॾहिं ईंदी, क़यामत जो वक़्तु असांखे ॿुधायो। जेकॾहिं नथा ॿुधायो त इन जो मतिलबु त क़यामत नऊज़ बिल्लाह ईंदी कान। माना असुल काफ़िरनि जो मक़सदु आहे इनकार करणु, हुननि जो मज़ाक उॾाइणु, हुननि जो सवाल करणु, सभु कुझु इन जे पोयां इहा शइ आहे जो हू मञीनि कोन था, इनकार था कनि। त अल्लाह ताला फरमाए पियो त तव्हांखे कहिड़ी ख़बर, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे कहिड़ी ख़बर जो इन जो वक़्तु कहिड़ो आहे, छो त अल्लाह ताला क़यामत जे इल्म जो तायीन जेका आहे न, त क़यामत कहिड़े ॾींहुं, कहिड़े साल में, कहिड़े वक़्त ते ईंदी, इन जो इल्मु अल्लाह कंहिंखे कोन ॾिनो, पाण वटि रखियो। पर इन मां इहो लाज़िम थोरी थो अचे त जेकॾहिं क़यामत जो को यानी सही इल्मु, त क़यामत कॾहिं ईंदी उनजो वक़्त जो, यानी वक़्त जी तायीन ऐं वक़्त जो जेको आहे सो यानी मुक़ररु करणु, इहो अल्लाह ताला वक़्तु मुक़ररु कंहिंखे न ॿुधायो आहे त इन जो मतिलबु इहो कोन्हे त ईंदी कान, क़यामत अचणु यक़ीनी आहे। ऐं एतिरो काफ़ी आहे तव्हांजे लाइ जो शायदि ईअं सम्झो त इहा क़यामत क़रीबी हुजे। यानी ज़ाहिर आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे या दुनिया खां जॾहिं खां अल्लाह दुनिया खे पैदा कयो उन खां वठी इलाही ज़मानो अहिड़ो गुज़री वियो आहे, हेतिरा नबी सॻोरा आया, हाणे आख़िरी नबी अची चुका आहिनि हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे बाक़ी इब्तिदाए दुनिया खां वठी हाणे त क़यामत जे अचण जो जेको वक़्तु तमामु थोरो रहिजी वियो, हाणे क़यामत वेझी आहे। त अल्लाह ताला फरमायो वयस्ताजिलु बिहल्लज़ीन ला युमिनून बिहा, इन जी तकड़ मचाइनि था उहे माण्हू जेके इन क़यामत ते ईमान नथा आणनि, ऐं उहे ईमान वारा जेके जिन वाकई एतिक़ाद रखियो आहे, जेके यकीन रखनि था, उहे इन खां डिॼनि था। डिॼनि इन करे था, यानी हिननि जो जेको डपु आहे उहो एतिक़ादी डपु आहे, अक़ीदे में सम्झनि था त इन क़यामत जा जेके अल्लाह पाक क़ुर में बयानु कया आहिनि वाक़ियात, ख़तरनाक क़िस्म जा वाक़ियात बयानु कया आहिनि त हीअं थींदो क़यामत जे ॾींहुं, इन्हनि खे यकीन करे उन खां डिॼनि था त छा थींदो उन ॾींहुं। ॿियो, हर माण्हू ज़ाहिर त असां सभु गुनहगार आहियूं, असां नबी कोन आहियूं, हर माण्हूअ खां ग़लतियूं थियनि थियूं, त उन भले ईमान वारो हुजे, केॾो वॾो वली हुजे, उन खां बि ग़लती थी सघे थी। वली जो मतिलबु इहो कोन्हे त उहो मासूम हुजे, मासूम सिर्फ़ु काइनात में सिर्फ़ु जेको आहे इंसाननि में मासूम सिर्फ़ु अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम। त अल्लाह रब्बुल आलमीन उन करे ईमान वारा डिॼनि था, ख़बर न आहे असांजे ग़लतियुनि जे करे जेको आहे सो पकड़ नथी पवे, इन करे डिॼनि था। ऐं इहो इन ॻाल्हि ते यकीन कनि था त इहा क़यामत जेका आहे उहा बिल्कुलु बरहक़ आहे, हक़ आहे, सच आहे, या ज़रूरु ईंदी। ऐं हाणे ॿ गिरोह थी विया, हिकिड़ा काफ़िरनि जा जेके क़यामत जे बारे में जेको तकड़ मचाइनि था ऐं डिॼनि कोन था, बल्कि जेको आहे सो मज़ाक था उॾाइनि, इनकार था कनि। ॿिया ईमान वारा, त जे पहिरियों जेको गिरोह आहे उन जे बारे में अल्लाह ताला फरमाए पियो त ख़बरदार रहो, ख़ूब ध्यान सां ॿुधो, उहे माण्हू जेके क़यामत जे बारे में झगड़ो विझनि था उहे गुमराह थी करे गुमराहीअ में तमामु परे हलिया विया आहिनि, गुमराह आहिनि उहे माण्हू। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन।